अस्सलाम वालेकुम नाज़रीन। लीडर टीवी प्रोग्राम कलमकार सां गॾु जो मेज़बान मसरूर पीरज़ादो हाज़िर आहे। लतीफ़ साईं जो बैत आहे त सन्हा भाए मसप विया वासिंगन जा, जिनी जी झड़प हाथी हंधा न चुरे। इन बैत जो जेकॾहिं आम तशरीह या मफ़हूम ॿुधाइजे त लतीफ़ साईं फरमाए थो त ही वासिंगन जे बचनि खे सन्हो न सम्झो, कमज़ोर न सम्झो। उहे ॾिसण में भली सन्हा ऐं नंढा हुजनि, पर उन्हनि जे धकनि, उन्हनि जे ॾंगनि जे करे हाथी बि हंधा न चुरी सघंदा आहिनि। उन्हनि में एतिरो पावर हूंदो आहे, एतिरी शक्ति, एतिरी ताक़त हूंदी आहे। सो अॼु असांजे प्रोग्राम में असां सां गॾु हूंदियूं ॿ न्याणियूं जेके लतीफ़ जे पारखू लुत्फ़ पीरज़ादे जूं धीअर आहिनि, असां सभिनी जूं भेनर आहिनि। उन्हनि जी ख़ूबी इहा आहे त उन्हनि लुत्फ़ पीरज़ादे जे जेको उन जी लेगेसी हुई, उन जूं उहे वारिस आहिनि। मतिलबु त हुननि शाह जे पैगाम खे, शाह जे कलाम खे, शाह जे रिसाले खे हीअं सां हंडायो आहे, उनखे यादि कयो आहे, उनखे सम्झियो आहे ऐं माण्हुनि ताईं उनखे मुंतक़िल कयो आहे। लुत्फ़ पीरज़ादे साहिब जी सॼी ज़िंदगी जेकॾहिं ॾिसिजे त उन लतीफ़ जे पैगाम जे फहिलाव में गुज़री ऐं उन ते अमल कंदे गुज़री। लतीफ़ जे फ़क़ीरनि सां, लतीफ़ जे माण्हुनि सां उन जो पेच पयल हो। उन्हनि सां हू हर वक़्तु गॾु हो, उन्हनि जा ॾुख ॿुधंदो हो, उन्हनि जूं तकलीफ़ूं हल करण जूं कोशिशि कंदो हो ऐं हू हुन जे वात ते हर वक़्तु लतीफ़ जो को न को बैत हूंदो हो। अॼु असां सां गॾु उन जूं ॿ न्याणियूं मौजूदु आहिनि। हिकिड़ीअ जो नालो आहे सुपत, ॿीअ जो सुमन। अॼु असां हिन प्रोग्राम में सुपत ऐं सुमन खां लतीफ़ बाबति ॿुधंदासीं, लतीफ़ जा बैत ॿुधंदासीं, उन्हनि खे इहो शौक़ु कीअं थियो, लुत्फ़ साहब उन्हनि जी कीअं तरबियत कई, उन ते हू ॻाल्हाईंदियूं। लीडर टीवीअ जी सदाईं इहा कोशिशि रही आहे त जेकी बि सिंध में न्याणियूं औरतूं आहिनि जिन में कंहिं न कंहिं हवाले सां को न को टैलेंट आहे, के रक़्स करणु थियूं चाहिनि, के डांस करणु थियूं चाहिनि, के अदाकारी करणु थियूं चाहिनि, के लिखणु थियूं चाहिनि, के सियासत करणु थियूं चाहिनि, के सहाफ़त करणु थियूं चाहिनि, त उन्हनि जे लाइ लीडर टीवीअ जो प्लेटफॉर्म हमेशह उन्हनि जी आजियां कंदो। असां ॻोल्हे ॻोल्हे सिंध जी न्याणियुनि खे हिते घुराईंदासीं, उन्हनि खां हाल अहिवाल वठंदासीं ऐं उन्हनि जो तारुफ़ तव्हां ताईं कराईंदासीं त जीअं सॼी सिंध उन्हनि खे ॾिसी सघे, सुञाणे सघे ऐं उन्हनि जे हुनर मां, उन जे सलाहियतुनि मां वाक़िफ़ु थी सघे। हाणे मां जिते मां वेठो आहियां, मां को थोरी देरि खां पोइ हीअ पंहिंजी कुर्सियूं हवाले कंदुसि सुपत ऐं सुमन जे, त हू अचनि ऐं हू तव्हां सां मुखातिबु थियनि ऐं लतीफ़ जे बारे में, लतीफ़ जे पैगाम जे बारे में, लतीफ़ जे रिसाले जे बारे में तव्हां सां मुखातिबु थियनि। मुंहिंजो नालो सुपत लुत्फ़ आहे। मां अदब जी शागिर्दियाणी आहियां, कराची यूनिवर्सिटी में पढ़ंदी आहियां। मुंहिंजी नंढी भेण उहा पंहिंजो तारीफ़ कराईंदी। जी लतीफ़ जी ॿोली। मुंहिंजो नालो सुमन लुत्फ़ आहे। असां बलड़ेजिया खां बिलोंग कयूं था। अलस्त बिरबकुम जॾहिं कनि पियो कालू भला कलबसी, तॾहिं तित चयो तहीं वेर कयो वचन वेड़ी चनसी। लिखियो मंझि न राड़े सो अंग क्याड़ीअ न थिए, पाड़ियो वेठी पाड़ जो लालड़ लिखियो लोह में। डांगनि ॾेरनि डूंगरनि टिनी ॾिनम ॾुख से सभु भायम सुख एकांतारण होतलियो। असल में जीअं त अबू असांखे कचहरीअ में वेठो बैत ॿुधाईंदो हुयो, त इन बहाने इन तरीक़े सां असां बैत सिखियासीं त अबू जे बांह ते सुम्ही करे ऐं अबू बैत ॿुधाईंदो, पोइ उन करे तशरीह, पोइ कॾहिं ॿ लाइनियूं करे यादि कंदासीं, त इन तरीक़े सां असां बैत यादि कयासीं। ईअं न चवंदासीं त को असांखे रिसालो यादि आहे या अधु रिसालो यादि आहे, बसि जेके बैत यादि आहिनि उहे तव्हांखे पेश कंदासीं। मूं भायो मूं वटि हमेशह हूंदा पिरी, वेढ़ो ॾेई वेकिरो पहिरे विया पट, सावजनी जी सट विकियम थे वणकार में। तकर कीअं सुई जे सीरन घेरे सुहिणी, हित हयातीअ ॾींहणा हॾें तान हुई, चुकीअ तंहिं चरी कई जा ॾिनसि उन ॾुही, हॾें हूंदम हुई पर ॿुॾीअ जा ॿीणा थिया।
वाझाए वतन खे आंज हित मयास त गौर मुंहिंजी सूमरा कज पंहिंवारनि पास ॾिज ॾाॾाणी ॾेह जी मंझां वलड़नि वास त मुआई जी आस जे वने मड़ मली रॾे जीअं घिड़े तीअं घेड़ कपर पुछनि कूड़ियूं ॾमसी जिसो ज़ाहिरनि मन में हरसी मेड़ से नदी भांड नीड़ जिन खे सिक साहण जी कंधी ओबियूं केतिरियूं साहड़ साहड़ कनि किनी सांगो साह जो के घोरियस कयो घिरनि साहड़ संदो तन घाघाए घिरनि जी सिक सिकंदनि काण विछोड़ा मेड़ पिरी एॾी सघ सचा धणी तोही खे जुगाए तन जनी जो तालबू मेहर तनी खे पाए मेड़ाए जो माए कांग लॻंदो कॾहिं सही जोबन ॾींहं जॾहिं सॼण सफ़र हलिया रुआ रहन न सुपरी आयल करियां कीअं मूंखे चाढ़े जीअं वयो वंजारो ओहरे मूं सॾींदे सॾड़ा साथी सॾ न ॾियनि वलीअ जे विथाण ते तोॾनि तवारनि हेड़ा हानिया थियनि बुरे हिन भंभोर में आतण औरांघे विया करे कमीणी कीअं हाणे घुरिजे हीअं त ॾिजे बा भंभोर खे चंड तुंहिंजी ज़ात पाड़िया न पिरिन सिंह तूं अछो में राति सॼणनि ते सोजरो अखियुनि खे आऊं झांकी झलूं पायां लोक लताड़े निंड में साॼनि सोठाऊं मूंखे मारियाऊं पाण परची आयूं अखियुनि आरो मुंहां पुछी न कयो उते वञी अड़ियूं चित चलण न चारो हीअणो वीचारो वाटा झलियूं विझले चंड चवई सच जे मुठी न भाई कॾहिं उभिरी सनड़ो कॾहिं उभिरी गच मुंहं में ॿरई मच तो में नाहे पेशानी पिरीअ जी मां त बिल्कुलु अदब जी शागिर्दाणी आहियां त बिल्कुलु मुंहिंजो त इहो ई ख़्यालु आहे त इनशाला इन राह में ई अॻिते वधंदासीं बाक़ी थी थो सघे त वरी ॿिए कंहिं फील्ड में सुमन हली वञे त एॾो अॻिते शायदि न वधी सघे पर दिलचस्पी त आहे ॻाल्हि आहे हमेशह रहंदो छो जो नंढे खां अबू असांखे उन उहो दाग़ु ॾेखारियो आहे पढ़ायो आहे त बिल्कुलु उन ते हूंदासीं इनशाला उन ते साबित कंदे वेंदासीं असांजी त इहा ई कोशिशि रही आहे त ईंदड़ नस्ल खे या ॿी जेका जनरेशन आहे त उनखे बि घुरिजे त लतीफ़ जो मुतालो कनि सिंधी ॿोलीअ खे अॻिते वधाइजे त बिल्कुलु एक कसर दर लख कोरे कर्स गिड़खियूं जेॾां कयां परख तेॾां साब साम्हूं जा जा हुई जहिड़ी वरची न वेठी वञी भूई पेठी सारींदे खे सॼणी जे लूणु लिङे लाई चीरे चीरे चम मुकर अॻे न कयो अहिड़ो कोजो कम जा जा दावा तम तां तां पिर्त पवार जी वलाड़ियो वणे चढ़ियो ॾही पटोली लांग टारीअ टारीअ छांग ससी मोर बचन जी डूंगर में डोरे सिकण जूं सधूं करे वेठी घर घोरे मथां पिणी चिंदरो हल हीअं सी हो तॾे पेरें कर्म पंध राह पुछम रंध ऋण रूहानी ससी जीअं सिंध में औरतुनि जी इज़त जीअं चयो वेंदो आहे त न्याणी सत क़ुर त असां त कुझु बि न आहियूं पर पोइ बि अलाह जो शुक्र आहे त जीअं इज़त माण्हू ॾियनि था या जीअं मिले थी त सिंधी माण्हू पोइते न आहिनि उहो औरत खे आॾो आणण में अहम किरदारु अदा कनि पिया पर जीअं त ॻोठनि में हेॾे अवेयरनेस शौर अञा आहे न एतिरो त ज़रूरी आहे त हर ॻोठ में ऐं हुन में हर शहर में औरतुनि जे अवेयरनेस जे लाइ के तंज़ीम हुजे या कुझु अहिड़ो हुजे जंहिंसां औरतुनि ताईं उहा ॻाल्हि पहुचे त पोइ तूं सुजाॻ थियनि ऐं बेशक सिंध जे औरतुनि में शौर को घटि न आहे ऐं नई सिंध जा मर्द बि के ईअं आहिनि त हुननि खे मतिलबु कुझु आॾो नथा आणणु चाहिनि मेजोरिटी थी सघे पर उन्हनि खां वधीक वरी अहिड़ा बि आहिनि जेके हुननि खे आॾो आणणु बि चाहिनि था त बेशक सिंध ऐं सिंध जे माण्हुनि जो साथ आहे त तॾहिं ई आॾो अचूं पिया जी नंढे खां अबूअ त असांखे इहो दर्स ॾिनो त अॻिते हली उहो असांजो अञा ताईं लॻाव आहे त मुंहिंजी हमेशह इहा ई कोशिशि रही आहे मां पंहिंजे दोस्तनि खे बि मतिलबु सजेस्ट कंदी आहियां त पढ़ो रिसालो या त पोइ मूंसां जेके कुझु रिलेटेड माण्हू आहिनि त उन्हनि जो हाणे कुझु शौक़ु हेॾी थियो आहे पर मां अञा चाहींदी आहियां अञा त कुझु अहिड़ा आहिनि असांजे इर्द गिर्द माण्हू जंहिंखे सिंधी लिखणु पढ़ण जी सही सां नथी अचे त उन्हनि लाइ त मुश्किल आहे शाह जो रिसालो पढ़णु पर तॾहिं बि असांजी इहा ई कोशिशि रहंदी आहे उन्हनि खे चवंदा आहियूं त पढ़ो मुंहिंजी कज़िन आहे नंढी
ॻोठ में उनखे असां बेत यादि कराइण हाणे माशाल्लाह उहा तमामु बहितरीअ सां पढ़े थी ऐं अञा वधीक यादि करायूं था उनखे। त अहिड़े हिसाब सां असां त चाहींदा आहियूं त सभु को इन दॻ ते अचे। हाणे ॾिसो फास्ट दौरु आहे, तरक़ी याफ़्ता मुल्क थींदो असांजो, हर को चाहे थो त अॻिते वधूं। हाणे सिंधी माण्हू सिर्फ़ु हाणे जेका मेजोरिटी आहे इहो चाहिनि था त बसि अॻिते वधूं ऐं उनजे करे हुननि पंहिंजे अदब खे, हाणे अदब जी ॻाल्हि कबी त ज़रूरु भिटाईअ खां वॾी त का हुन में अदब असां वटि आहे न। हुनजे रिसाले में असांखे हर शइ मिली थी वञे, सिंधी सॼी तारीख़ मिली थी वञे। त असल में हाणे ॻाल्हि इहा आहे त नौजवान जेके आहिनि उहे एॾे ई त उन्हनि जो लाड़ो एतिरो आहे कोन। ऐं जंहिंखे त मां त इहो ई चाहींदमि त जेके अदब में ईंदा त हुननि खे ई उनजे बारे में वरी मालूमात मिलंदी। छो जो घर वेठे त अॼुकल्ह के रिहा शइ पढ़े कोन थो, रिसालो खणी चवंदा ॿोली अलाए कहिड़ी आहे अॼुकल्ह जा असांजे एज जा जेके ॿार आहिनि। त उनजे लाइ पहिरियां त पंहिंजी ॿोली सिखण जे लाइ तव्हांखे पंहिंजी ॿोली सिखणु घुरिजे त उहा तव्हांखे अचे ऐं उनखां पोइ त जॾहिं तव्हां उहा शइ पढ़ंदव त तव्हां पंहिंजे एज जे ॿियनि खे बि तव्हां सेखारे सघंदव। आख़िर में बेत मारू मिट मलीर जा सभई परखियासूं, सोखिया भाई सभु को ओखिए तूं ई तूं, मोला मथां मूं बिड़ो मलाइज बाज जो। थोरा में थोरा मूं ते मारू अड़नि जा, थर में वारी थोरड़ी तंहिंखां घणेरा, भलायूं ऐं भेरा घणे ॻणींदसि केतिरा। असां लीडर टीवी ऐं उनजी पूरी टीम जा शुक्रगुज़ार आहियूं जिन असांखे हिते अचण जो मौक़ो ॾिनो। फस्ट टाइम हुयो असांजो, सो तमामु सुठो लॻो। महिरबानी।